सिंध कल्चर फोरम ज़िले नौशरो फिरोज़ पारां भेटाई जी शाइरी में न रुगो सिंध पर सॼी दुनिया जे ग़ुलाम मज़लूम महकूम माण्हुनि जे निजात जो दर्स ऐं दग समायल आहे ऐं माण्हुनि जे समाजी सियासी रूहानी ऐं समाजी मसइलनि खां निजात ऐं इलाज भी मौजूद आहे। कल्चर फोरम सिंध जे जनरल सेक्रेटरी सारंग मला, प्रेस क्लब जे सदर मोहम्मद यूनिस राजपर, जनरल सेक्रेटरी मुश्ताक मरी, एम ज़फ़र, साहिल लाखो, सुभानअल्लाह सोलंगी पारां सिंध कल्चर फोरम तरफ़ां सिंध जे आफ़ाक़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 339 सालगिरह जो केक प्रेस क्लब नौशरो फिरोज़ में काटियो। तक़रीब खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असांजे फोरम तरफ़ां सॼे सिंध में सॼो हफ़्तो ई भिटाई जे सालगिरह जूं तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि, छाकाणि त लतीफ़ असांजो सूं ऐं रहबर आहे। उन जो सिंध में पैदा थियणु सिंधी क़ौम जी समेत आलम इंसानियत लाइ ख़ुदाई तोहफ़ो आहे। सरगर्म लेखक, समाज सुधारक ऐं सहाफ़ी सामी मेमण चयो त उहा ॾाढी भली ॻाल्हि आहे त असांजे कुझु नौजवाननि साथियुनि भिटाई जे फ़िक्र ॾे मोट खाधी आहे। लतीफ़ ई आहे जंहिं पंहिंजे शहर में माण्हुनि ऐं माण्हू पीउ जो फर्ज़ हलू थियो आहे। रिपोर्ट फ़कीर मेहर अली बियान, नौशरो फिरोज़।